खपाए। नंढड़ा फर मासूम फर जो 2 ॾींहंनि जी मेंह जाए थी उन जो फर भी खपाइनि पिया। बराड़ी में बीमार गोश्त हूंदो उन कटनि में भरे बोह जे बोरनि में लिकाए शहर में अची कासाई पाड़े मीरनि जे पाड़े में हिननि जा घर आहिनि उते हलाइनि था। खाली नाले लाइ जानवर वेटनरी खणी वेंदा आहिनि लाइफ स्टॉक अस्पताल में पुराणे स्टाफ जो उते उन जानवरनि खे पास कराईंदा आहिनि ॾेखारींदा आहिनि हिकिड़ो आहिनि ॾींदा ॿियो आहिनि। जानवर काए विया उतां उनखे स्टैंप लॻाराए खणी आया सुबुह जो वरी बीमार गोश्त घरां खणी कढा गाॾियुनि में दुकाननि ते छलियनि में विझी उहो खपाईंदा उन्हनि ते ठपो लॻाराईंदा। आउं पाण कामरान कुरैशी टंडो मोहम्मद खान जो रहवासी कारोबार माण्हू आहे। कारोबार कंदल वापार मवेशी मेहन जो कट्टू जो मुझे फार्म डेयरी फार्म है कैटल कॉलोनी हैदराबाद। मुख्य रात जो 2:11 ते शहराज कुरैशी नाले शख्स वॉइस कई उनते मुझे माँ भेण से गार ॾिनी चे तो मुझे उठ बीमार उठ खणी आयल 70 मोरी लग हैदर शाह बुखारी रोड ते पुलिस वारनि झली आहे तो पुलिस के मुखबरी कई है और मुझे उठ बधराई है असांखे पैसा भराया मुझे वॉइस कई वॉइस में उनके नाज़ेबा गालियों कई मुझे धमकी ॾिनी सुबह तो पिड़ी में ईंदे तुझे लाइ सुठो कोन थींदो। टंडो मोहम्मद खान SP आबिद बलोच साहब के अर्ज़ करियां तो DSP साईं मुजाहिद शाह के अर्ज़ तो करियां MP एजाज शाह के अर्ज़ तो करियां MP अब्दुल खुरम करीम सुमरे के अर्ज़ तो करियां इन शहराज कुरैशी जे ख़ानदान इन जो वल्द अब्दुल उमर कुरैशी टोटल बीमार जानवर कुठल जानवर नाज़ेबा गोश्त खपाए चांदनी चौक में गोश्त हलाईंदा आहिनि और उनकी सप्लाई टंडो मोहम्मद खान बिरयानी कबाबियन के आए और पांजो उनके अलावा खमीस के डी और सुमर के डी झिरक साइड झिरक ठटो ज़िलो झंपीर में उते कोयले की खान निकतला होते बीमार जानवरन जो गोश्त खणी वेंदा आहिनि उते 10 चक्कर साइड झिरक पुलिस झलियो आहे उते लखन की तादाद में उन्होंने पैसा भरिया आहिनि जॾहिं पुलिस उन्हनि खे छॾियो आहे। टंडो मोहम्मद खान में जितरा भी बीमार जानवर खपाईंदल उसामा कुरैशी वल्द मुख्तियार कुरैशी इन्हनि जा फुलेली पार दुकान सॼे शहर के सप्लाई कंदा आहिनि माण्हुनि खे बीमारियूं लगन पियूं नाज़ेबा जानवर। आउं पाण कामरान कुरैशी हल्फिया चयां तो मुते अॼु ताईं टंडो मोहम्मद खान में कंहिं थाणे सिटी थाणो तालको थाणो टंडो गुलाम हैदर टंडो मोहम्मद खान मोया बुलड़ी शाह करीम मुलाकातिर कंहिं थाणे भी NC हुजे FIR हुजे ऐं पाण पंहिंजे वधाइण जे लाइ तयार आहे। मेहरबानी करे इन्हनि माण्हुनि के गिरफ़्तार कजे इन्हनि सां मूंखे वॾो डपु आहे मुंहिंजे घर ते कातलोन हमले जो डपु आहे सुभाणे मुंहिंजो जानी माली नुक़सानु थींदो। शहराज वल्द उमर उसामा वल्द मुख्तियार इन्हनि खे मूंखे वॾो डपु आहे। मेहरबानी करे SP आबिद साहब DIG हैदराबाद IG सिंध इन्हनि खां मेहरबानी अर्ज़ करियां तो मूं ग़रीब की जान बचायो ऐं मूंखे महफ़ूज़ कजो। सॼो शहर पियो खपाए सॼो शहर पियो खपाए सॼो शहर पियो खपाए। नंढड़ा फर मासूम फर जो 2 ॾींहंनि जी मेंह जाए थी उन जो फर भी खपाइनि पिया। बराड़ी में बीमार गोश्त हूंदो उन कटनि में भरे बोह जे बोरनि में लिकाए शहर में अची कासाई पाड़े मीरनि जे पाड़े में हिननि जा घर आहिनि उते हलाइनि था। खाली नाले लाइ जानवर वेटनरी खणी वेंदा आहिनि लाइफ स्टॉक अस्पताल में पुराणे स्टाफ जो उते उन जानवरनि खे पास कराईंदा आहिनि ॾेखारींदा आहिनि हिकिड़ो आहिनि ॾींदा ॿियो आहिनि। जानवर काए विया उतां उनखे स्टैंप लॻाराए खणी आया सुबुह जो वरी बीमार गोश्त घरां खणी कढा गाॾियुनि में दुकाननि ते छलियनि में विझी उहो खपाईंदा उन्हनि ते ठपो लॻाराईंदा। DC साहब का अर्ज़ तो करियां मेहरबानी करे टंडो मोहम्मद खान में जितरा भी जानवर अचनि था उन्हनि खे पाण सुठो ऑफिसर बाला ऑफिसर उन्हनि खां चेक कराए उन्हनि जे अॻियां कुहाइजे और उन्हनि जे दुकान ते वञी उहो ई गोश्त ठपो लॻाइजे जो घरां छलियनि में खणे था अचनि उहो गोश्त हलाइण न ॾियो।